आउं नाले डॉक्टर मोहम्मद दाऊद उमराणी वेठल ॻोठ नवां जतोई STP तरक़ी पसंद पार्टी तालुको मोरे जो अॻवान। जीअं त मुंहिंजी 888 सर्वे देह अबजी मिठियाणी लॻ लेट नंगरखन चांडी में पंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे। उनजो कल्ह मां ऐं मुंहिंजा हारी मां लाबारो करार आहियोसि कल्ह शाम 5 बजा त अचानक 5 ॼणा हथियारनि सां नंबर पहिरियों मोहम्मद नवाज़ चांडियो वेठ लेट नंगरखन चांडियो ऐं नंबर ॿियो मीरल चांडियो वेठल लेट नंगरखन चांडियो आया ऐं मुंहिंजे हारियुनि खे लाबारे मां ॿाहिरि कढियो ऐं धमकियूं ॾिनियूं मोतमार त तूं असांखे 5 लख रुपया भत्तो ॾे, तोखे असां लाबारो करणु कोन ॾींदासीं ऐं असां तुंहिंजी कणिक जेकॾहिं असांखे 5 लख रुपया न ॾींदे त तुंहिंजी असां कणिक साड़ींदासीं। ऐं 3 नामालूम हुननि सां गॾु हुया। असां वज़ीर आला सिंध, IG सिंध ऐं SSP नौशर फ़िरोज़, कोर कमांडर सिंध ऐं जेको हितां जो रेंजर्स ऑफिसर आहे नौशर फ़िरोज़, उनखे अपील थो मां कयां त हे किथां जो इंसाफ़ आहे ऐं हिननि लोफरनि खे कंहिं जेको सो हथियार ॾिना आहिनि, सरेआम लाइसेंस ॾिना आहिनि त तव्हां सरेआम खणी घुमो ऐं पराइण ज़मीन ते तव्हां कब्ज़ागिरी कयो ऐं तव्हां भत्तो वठो। हिते असांजो ज़िलो नौशर फ़िरोज़ अमन अमान जो ज़िलो आहे। ही वाना वज़ीरिस्तान ऐं घोट शिकारपुर बनाइणु चाहिनि था ऐं इन्हनि माण्हुनि ते जेको सो मुख़्तलिफ़ थाणनि ते जेको सो क्रिमिनल माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ थाणनि ते केस बि आहिनि। ऐं मां जेको वज़ीर आला जेको आहे कानून जो वज़ीर आहे उनखे बि अपील थो कयां ऐं असां जेको चूंडियल MP ममताज़ चांडियो आहे उनखे मां अपील थो कयां त इहे जेके चंद माण्हू आहिनि लेट नंगरखन चांडे जा, जिन मूंखे धमकायो आहे ऐं जिन मूंखे दाबा ॾिना आहिनि, मोतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि भत्ते वठण जे लाइ, जेको सो इन्हनि खे SSP नौशर खे अपील थो कयां इन्हनि खे गिरफ़्त में आंदो वञे ऐं मूंसां इंसाफ़ कयो वञे। ऐं मूं इहा ॻाल्हि पंहिंजो जेको क़ाइद आहे असांजो डॉक्टर कादिर मंगसी ऐं हीअ जेका मूंसां नाइंसाफ़ी थी आहे, इहा ॻाल्हि मूं पंहिंजे क़ाइद डॉक्टर कादिर मंगसी ऐं जेका आला क़यादत आहे STP जी उन ताईं पहुचाई आहे। ऐं जेकॾहिं मूंसां अज़ालो न थियो त असां जेको सो पुरअमन एहतजाज पूरी सिंध में रखंदासीं। इन माण्हुनि मां जेको सो मूंखे जानी ऐं माली जेकॾहिं नुक़सानु पहुतो त इन जा ज़िम्मेवार मीरल चांडियो ऐं मोहम्मद नवाज़ चांडियो ऐं ॿिए जेका 3 मूं न सुञाता उहे माण्हू हूंदा जेको सो